सागर मामा के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ जनाब IG सिंध ऐं DIG साहिब जी शहीद बेनज़ीराबाद रेंज जे हुकुम ते SSP सागर कैप्टन सद्दाम हुसैन जी निगरानीअ में ज़िले जे समूरनि थाणनि जे हद में जनरल होल्डअप जो इनेकाद कियो वियो। तलाश ऐप जे मौसर इस्तेमाल सां अहम कामयाबियूं हासिल कयूं वयूं आहिनि। उन सिलसिले में SHO लुंडू कुर्बान अली राजपर पंहिंजे मातहत अमले समेत क़तल केस में घुर्बल जवाबदार एहसान खासकेली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इंचार्ज CIA सागर अली अकबर चना मंशात केस में घुर्बल इश्तिहारी जवाबदार अख्तर अली टहलानी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO सागर सना लाइ क़तल जी कोशिश में घुर्बल जवाबदार शाहनवाज़ बंगलानी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन खां अलावा हिक ॿी कार्रवाईअ में मंशात फरोश इमरान खान यूसुफ ज़ई खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर देसी शराब हथ कयो वियो आहे। SHO पीरूमल मुनीर अहमद जतोई पंहिंजे मातहत अमले सां गॾु मंशात फरोश चंदर खशी खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर देसी शराब हथ करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ मंशात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कयो वियो आहे। उन खां अलावा हिक ॿी कार्रवाईअ में जुआ जे अॾे ते छापो हणी ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में हुज़ूर बख़्श शर ऐं चौथियो भील शामिल आहिनि, जॾहिं त हिकु जवाबदार ईदल राजड़ फरार थियण में कामयाब थी वियो। गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां जुआ में लॻल 1700 रुपया रोक रक़म ऐं ताश जा पता हथ करे जुआ एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कयो वियो आहे ऐं मफ़रूर जवाबदार जी गिरफ़्तारीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि।